सर लोन अप्लाई कंदो सर? अरे यार वड़े अच्छी है तू। सर मां हर इंसान जी मदद करण चाहींदो आहियां सर। मां तोखां मदद घुरी। पोइ बि मां अचांव थो, सोचियो मां आहियां तव्हांजो सचो दोस्त। सर मां तव्हांजी शिकिल ॾिसी ॿुधाए सघंदो आहियां तव्हांखे लोन जी ज़रूरत आहे। मूंखे फोन जी बि ज़रूरत आहे, वठी ॾेई सघंदो आहीं? वठी ॾेई सघंदो आहियां सर, लेकिन पहिरियों लोन पोइ फोन। सम्झ। मूंखे कंहिं चई मूंखे लोन खपे। सर मां छा आहे सॼो ॾींहुं ग़रीबनि जे विच में उथंदो वेहंदो आहियां, त मूंखे परियां खां ई ख़बर पइजी वेंदी आहे साम्हूं वारो केतिरो वॾो ग़रीब आहे। मुंहिंजो मतिलबु आहे लोन त अॼुकल्ह हर कोई थो खणे न सर। न खपे लोन मूंखे। न कयो साईं, ईअं खणो न पैसा, पैसनि सां ई ज़िंदगी आहे। लक्ष्मी पाण थी घर अचे, तव्हां न छो था कयो? घणे लोन ॾिने? 50,000 लख 5 लख 10 लख जेतिरो खपेव मिलंदो सर। तव्हां सिर्फ़ु आधार कार्ड पैन कार्ड ॾियो, मां हाणे ॿुधायां थो तव्हांखे घणे मिलंदो। अरे आराम सां खणो। छा था कनि इहो गाॾी छा? अरे वो लोन खयो न गाॾीअ जो, भरियो न आहे तॾहिं गाॾी खणी था वञनि। हल चेक कर, ॾिस लोन घणे थो ॾे। न सर, ईअं कंपनी न पास कंदव लोन तव्हांजो। तूं ॾींदे लोन? कम था कटाईंदव या? कंहिं जो ॾिनो में लोन? दे लोन दे। सर न महिरबानी सर। न, हेॾे छॾियो सर, मूंखे वञिणो आहे कम सां। आधार कार्ड त वठ।